नाज़रीन खे मिठी मां अपडेट कंदा हलूं त डीपलो जे ॻोठ आड़ीहर भरिसां अणॼातल औरत जो लाश ठाहियो आहे। धनारन लाश ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो आहे। लाश खे अस्पताल मुंतकिल कयो पियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं, ब्रेकिंग न्यूज़ आहे त मिठी जे डीपलो जे ॻोठ आड़ीहर भरिसां अणॼातल औरत जो लाश हथायो आहे। धनारन लाश ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो, लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां एजाज़ बजीर खां। जी एजाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, डीपलो वेझो ॻोठ आरियर में जेका ढंग आहे उनमें नामालूम औरत जो पहिरीं इतला मिलियो त लाश मिलियो आहे, पर हाणे उहा औरत जेका आहे उहा ॻोठ सारोड़ जी रहवासन ॿुधाई वञे थी। उनजो नालो आहे ज़ाहिदा लुंड। उहा अधरोड औरत जेका आहे उहा उते सख़्त गर्मी हुजण जे करे, पाणी न मिलण जे करे उहो तड़पी फौत थी वई हुई। तंहिंजे करे उनजो लाश जेको आहे उहो पुलिस हुनखे खणाए डीपलो पुलिस पहुची आहे। राजे हुन लाश खणाए सिविल अस्पताल जेका आहे डीपलो पहुचायो आहे ऐं डीपले अस्पताल में तव्हांखे ॿुधायां त उनजो पोस्टमार्टम जेको आहे उहो कयो पियो वञे, पर हेसि ताईं इतला मिलियो आहे त हीअ जेका अधरोड औरत हुई उहा झंग में निकितल हुई। झंग में उनखे पाणी न मिलण जे करे हीअ औरत जेका आहे उहा फौत थी वई आहे। पर अञा ताईं मुख़्तलिफ़ ॿिया जेके चोॿोल गर्दिश कनि था, उन जे करे पुलिस मामले जी तफ़्तीश करण लाइ इन ज़ाहिदा लुंड जो लाश जेको आहे उहो खणाए डीपले अस्पताल पहुचायो आहे, जिते पोस्टमार्टम कयो पियो वञे। उते वधीक जांच पुलिस पारां कई। महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।